हिकु जेको साइट तव्हांजी ज़िंदगी जो आहे उन में न्यूज़ रिपोर्टिंग बि असांखे नज़र आई। इहो इत्तेफ़ाक़ कीअं थियो ऐं कीअं सोचियो त एज़ अ न्यूज़ रिपोर्टर माण्हुनि जे साम्हूं अचिणो आहे? जेको सिस्टम हली रहियो आहे अॼु जे दौर में, को दौर हूंदो हो त साफ़ी उनजी इज़त हूंदी हुई। अॼु जे दौर में साफ़ियनि जो ही हाल आहे, जंहिं वटि स्मार्टफोन आहे उहो साफ़ी आहे। ॿियो ईअं ई आहे। ओवरसीज़ में जेका मसइला आहिनि उनमें ही मसइला आहिनि कि उथे माण्हू बर्गर खाए थो, पंहिंजी फ़ोटो लॻाए थो कि अॼु फलां शख़्स जेको आहे बर्गर खाधी आहे। मतिलबु सहाफ़त जो लेवल ई सफ़ा किरी पियो। ॿियो कम्यूनिटी एक्टिविटीज़, पाकिस्तान जो सॉफ्ट इमेज जेको आहे, जेका माण्हू प्रमोट करे रहिया आहिनि, उन्हनि खे कॾहिं बि को प्रमोट कोन कयो, कॾहिं मीडिया ते उन्हनि जी न्यूज़ कोन आई। त बसि हीअं ई सिलसिलो स्टार्ट थियो। असांजा जेका प्रोग्राम हूंदा हुआ उनखे कवरेज कोन मिलंदी हुई। असां तमामु घणा प्रोग्राम कया। असां स्वीडन में थिएटर शो करायो, मक़ामी थिएटर सां मिली करे यालादा सां। उथे मलाला जे नाम सां शो, पाकिस्तानी तालीमी काविशनि जे हवाले सां असां जेको आहे उथे शो जेका करायो, उहो दुनिया जे 7 ममालिक में लाइव स्ट्रीमिंग ॾेखारी वई हुई। ज़बरदस्त। हाणे तव्हां ही ॿुधायो कि जॾहिं हिन लेवल जा जेको आहे पंहिंजा प्रोग्राम थियनि था उथे ऐं उन्हनि खे पाकिस्तानी मीडिया जे अंदरि कवरेज न मिले, त जेको माण्हू महिनत करे रहिया आहिनि असां सां, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कोन थींदी। पोइ हिन खां वरी असां पाकिस्तानी सिनेमा इंडस्ट्री जी ॻाल्हि करियूं त असां उते मुफ़्त तक़सीमूं कयूं टिकटूं कि पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री खे उते जॻह मिले। त अॼु स्वीडन जे वॾे वॾे सिनेमा घरनि में पाकिस्तानी फिल्मूं लॻंदियूं आहिनि। हेॾी वॾी काविशूं माण्हू करे पोइ मीडिया ते कोन अचे, त तंहिंजे करे छा कयो, सहाफ़त जो बि परचम असां पाण वटि खणी लाथासीं। हाणे इहा जेको पाकिस्तानी ख़बरूं हुजनि थियूं, पाकिस्तानी जेको उते कमु थींदा आहिनि, सिफ़ारत खाना जेको कमु कंदा आहिनि, पाकिस्तान जे लाइ जेको काविशूं थींदियूं आहिनि, उहो पाकिस्तानी मीडिया जे ज़रिए आवाम में मस्बत सोच बेदार करण जे लाइ असां जी सहाफ़त जो परचम पाण वटि खयो आहे। ज़बरदस्त। अच्छा, ही तमामु जेके शयूं मूंखे नज़र अची रहियूं आहिनि, चाहे उन में सियासत हुजे, चाहे वो तव्हां सहाफ़त चओ, या पोइ तव्हां कल्चर खे रिप्रेज़ेंट करण वारियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे चयूं, उहे तमामु शयूं मूंखे नज़र अची रहियो आहे त पाकिस्तान सां मुहबत, सिंध सां मुहबत जो हिकु सबूत आहे जेको पेश करे रहियूं आहिनि। छा इन मुहबत जे पोयां राज़ उन ॿार जी स्ट्रगल हुई जीअं बचपन में किथे चिप्स खपाया हुआ, छा इन जे पोयां राज़ उहो ई आहे? ॾिसो, स्टोरी इहा ई आहे कि मूं लियारी में जेको जनमु वरितो, ऐं बतौर चाइल्ड लेबर कमु बि कयो आहे। लियारी में चिप्स फ़रोख़्त कया आहिनि। जेको महिनत करे थो माण्हू, पोइ हुनखे पंहिंजे मुल्क जी बि क़दुरु हुजे थी, पंहिंजो पास्ट, पंहिंजो माज़ी कोन थो भुले, ऐं उनजी कोशिशि इहा हुजे थी कि जेको स्ट्रगल आउं करे आहियां उनखे सपोर्ट ॿाहिरां खां को मिली सघे। त इन काविशनि में जेको इज़ाफ़ो हिकिड़ो बहितरीनु आहे असांजी तरफ़ सां इहा आहे कि कराची में पहिरियों स्कैंडिनेवियाई तर्ज़ तालीम जो स्कूल असां क़ाइमु कयो आहे। हुनजो नाम आहे मालमो इंटरनेशनल स्कूल। हुते असां 25 खां खणी 100% तक स्कॉलरशिप ॾींदा आहियूं ॿारनि खे। ज़बरदस्त। ऐं ग़रीब जेका ॿार आहिनि असां वटि तालीम हासिल करे रहिया आहिनि। तव्हांखे सुणी ताजुब थींदो कि उते नन मुस्लिम जेका आहिनि, महेश्वरी कम्यूनिटी, उन्हनि जा ॿार वधीक पढ़नि था असां वटि। त ई जेको कल्चर असां ट्रेंड खणी अचूं पिया पाकिस्तान में, हुनजो मक़सदु इहा आहे, स्कैंडिनेवियाई तालीम में इंसान बच्चनि खे ई कोन थो चए तूं डॉक्टर बंदे, इंजीनियर बंदे, पायलट बंदे, उन्हनि खे कामिल इंसान बनाइण जी कोशिशि कंदा आहिनि। तव्हां जेको अॼु को बि वीलॉग ॾिसो, को टिकटॉक ॾिसो या कोई अहिड़ी शइ ॾिसो, को अंग्रेज़ पंहिंजे घर में पाण कारपेंटर जो बि कमु करे रहियो आहे, सभु कुझु पंहिंजे हथनि सां करे रहियो आहे, इलेक्ट्रिशियन जो बि कमु पाण पंहिंजे हथनि सां करे थो। उनजी वजह इहा आहे कि जेको टेक्निकल वोकेशनल एजुकेशन आहे, ॿारनि खे स्कैंडिनेवियाई तर्ज़ तालीम में बचपन सां ई सेखारी वेंदी आहे। उन्हनि खे ही बावर करायो वेंदो आहे कि को बि पेशो जेको आहे उहो ख़राबु न आहे, ही तमामु तर इंसान पेशा करे पंहिंजी माशी ज़िंदगी खे बहितर बनाए सघे थो। सही। त ई जेको महिनत मोहबत असां कराची में महिनत करे अॻियां निकिता आहियूं, त उहो असांखे हिन क़ाबिल पुॼाई अॼु त असां पाकिस्तान जी ख़िदमत इन तरीक़े से करे रहिया आहियूं। हिकिड़ो स्कूल वरिता आहियूं, ऐं स्कूल जेको आहे उहो को असां गवर्नमेंट जो स्कूल अडोप्ट न कया आहियूं, छो त मुख़्तलिफ़ NGOs ही कनि था कि अॼु सरकारी स्कूलनि खे अडोप्ट करनि पिया। मिसाल आहे, हिकिड़े स्कूल में 2000 बच्चनि जी तालीम जी गुंजाइश आहे। हिकिड़ो NGO वञे थो, सरकार उनखे अडोप्ट करे ॾिए थी उनखे, पोइ उहे 2000 जेको बच्चा आहिनि उनजी जॻह ते NGO सिर्फ़ु 200 बच्चनि खे तालीम ॾिए थो क्वालिटी एजुकेशन जे नाम सां। सही। 1800 ॿार जेका आहिनि उन ग़रीब लोकालिटी जा ऐं इलाइक़े जा, हू सभु नाख़वानदगी जी तरफ़ वञनि था, चाइल्ड लेबर जी तरफ़ वञनि था, छो त उन्हनि जे पेरेंट्स वटि एतिरो पैसो ई कोन आहे कि उन्हनि खे बस जा ख़र्चा ॾियनि कि ॿिए स्कूल में वञी करे पढ़ो। त ई निज़ाम जेको आहे उनखे पाण खे ख़तमु करणो पवंदो, NGO सिस्टम्स, ताकी तालीमी निज़ाम खे बहितर बनायो वञे। कमेटियूं अहिड़ी ठाहियो, बजाए जे कि कोई NGO खे अडोप्ट कयो,
कि स्कूलनि जो इंतज़ाम ॾिसी सघे कि स्कूलनि में टीचर अचनि पिया, ॿारनि खे सही तालीम मिले पई। जॾहिं अॼु स्मार्टफोन पे तमामु अफ़राद जेको आहे पाकिस्तान जा साफ़ी बनियल आहिनि, छो न टिकटॉक वञी करे ठाहियो कि हिते निज़ाम तालीम सही न आहिनि, कि सही करिणो खपे असांखे। हा, सही सही, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। वाकई में असां वटि असां काफ़ी सारी सोशल साइट्स ते त आहियूं, पर उन्हनि जो सही इस्तेमालु असांखे ख़बर न आहे। सही इस्तेमालु कयूं त शायदि असां वटि बि इहे जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इहे असांजी आम आवाम जो आवाज़ थियनि। अच्छा, जिथे तव्हां चयो त को गवर्नमेंट स्कूल आहे वरितो ऐं तव्हां माशाल्लाह सां स्कॉलरशिप्स बि ॾियो पिया 25% खां 100% ताईं, उते आई एम श्योर त फाइनेंशियल जेके तव्हांजो स्ट्रगल आहे उहो बि नज़र अची रहियो हूंदो। फाइनेंसिस कीअं मैनेज थींदा आहिनि स्कूल जा? फाइनेंसिस तमामु आसानी सां मैनेज थींदा आहिनि। ॾिसो, करप्शन जेको आहे उहो पैसो वठण सां थिए थी। जॾहिं तव्हांखे हिकिड़ो इदारो हलाइणो आहे न, डोनेशन वठण जो फार्मूलो जेको बहितरीनु आहे उहो ई आहे कि तव्हां को बि, छो त असां इन ग़रीब इलाइक़े मां पढ़ी वधिया आहियूं, असांजा टेक्सटाइल मिल जा जेको मालिक आहिनि अॼु, जेको लियारी जा या कराची जा, उहे अॼु वॾी वॾी मिलनि जा मालिक आहिनि। त असां उन्हनि खां पैसा कोन था वठूं, असां उनखे चऊं था असांजी 10 टीचर्स आहिनि, उन्हनि मां 5 जी सैलरी तूं ॾे। असांजी बिल्डिंग जो किरायो 2-3 माण्हू मिली करे ॾियनि था। त असां न उन्हनि वटि पैसो वठूं था, न असां मथे करप्शन जो इल्ज़ाम ईंदो आहे। पोइ ॿारनि जा जेको यूनिफॉर्म आहिनि, हू चंद डोनर जेको आहे उहो यूनिफॉर्म डोनेट कंदा आहिनि। त पैसे जो लेन देन कोन थींदो आहे। असां जेको आहे इन जा ज़िम्मेदार न आहियूं किथे वञी करे ऑडिट करायूं असांजो, त डायरेक्ट जेको आहे कंपनियुनि मां असांखे डोनेशन मिले थो प्रोडक्टिव अंदाज़ में, न कि कैश या पैसनि जी। छो त पैसा जेको आहे, जिते पैसो इंसान वठे थो उते मयार बि किरे थो, उते इल्ज़ामात बि लॻनि था ऐं फाइनेंस मैनेज करणो मुश्किल थिए थो।